इलेक्शन कमीशन सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे अपोज़िशन लीडरनि समेत पीटीआई जे 9 मेंबरनि खे नाअहल करार ॾेई छॾियो। नोटिफिकेशन जारी। सेनेट में अपोज़िशन लीडर शिबली फराज़ ऐं क़ौमी असेंबली जे अपोज़िशन लीडर उमर अयूब, सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे सरबराह साहिबजादा हामिद रज़ा, ज़रताज गुल ऐं जुनैद अफ़ज़ल खे नाअहल करार ॾिनो वियो। समूरनि मेंबरनि खे 9 मई जे केसनि में 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई हुई। भारत जे वलायत कश्मीर की खास हैसियत खत्म करण के 6 साल मुकम्मल। कश्मीरियुनि सां ॿधी जे इज़हार लाइ कश्मीर जे इस्तेसाल जो ॾियारो मल्हायो पियो वञे। 5 अगस्त 2019 ते भारत वलायत कश्मीर की खास हैसियत खत्म करे छॾी हुई। हुर्रियत कॉन्फ्रेंस अॻवाननि जो चवणु आहे त कारे ॾींहं सां दुनिया खे पैगाम ॾिनो पियो वञे त भारत कश्मीर ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे। कश्मीरी गॾियल क़ौमुनि तरफ़ां तस्लीम थियल हक़ ख़ुद इरादत लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखंदा। ISPR कश्मीरियुनि सां ॿधी जे इज़हार तौर गीत जारी करे छॾियो। कोई साथ दे या ना दे, हम साथ हैं तुम्हारे। जज्बा ये कम ना होगा, ना हौसले झुकेंगे। कोई रात हमको रोके, मकसद से ना हटेंगे। आगे खुद इरादियत हम कश्मीर वाले के देंगे। एक होके हम रहेंगे, बेशक सब ये देख लेंगे। हर कूचे हर गली में मंजर है बेबसी का। बिखरी किसी की दुनिया, उजड़ा है घर किसी का। क़ौमी असेंबली में कश्मीरी जे इस्तेसाल खां बसमती ठहराव सते राय सां मंज़ूर। कश्मीर मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम ठहराव पेश कयो। ठहराव में मुतालबो कयो वियो त वलायत कश्मीर जे थियल कब्ज़े खे ख़त्म करे वलायत कश्मीर खे असुल हैसियत में बहाल कयो वञे। वलायत कश्मीर की हैसियत खत्म करण ते भारत खिलाफ सिंध असेंबली में मज़मती ठहराव मंजूर। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त कश्मीर पाकिस्तान जे साह जी रग आहे। वलायत कश्मीर में भारत ज़ुल्म जी इंतहा करे रहियो आहे। शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हमेशह कश्मीर लाइ आवाज़ उथारियो। सूबाई घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजा ठहराव पेश कंदे चयो त मोदी सरकार गैर कानूनी तौर वलायत कश्मीर की हैसियत खत्म कई। भारती कदम आलमी कानून जी भञ निकिरी आहे। जमील अहमद सुमरे चयो त अॼु पूरे मुल्क में कारो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहं ते भारत कश्मीर जे हक़ ते धाड़ो हयो। PP जी बुनियाद ही कश्मीर हुई। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पाक फ़ौज जो कश्मीर जे इस्तेसाल जे ॾियारे ते पैगाम। सदर ज़रदारी चयो त भारत 5 अगस्त 2019 ते वलायत कश्मीर की खास हैसियत ख़त्म कई। भारत कश्मीर अवाम खे पंहिंजे वतन में बेअख्तियार बणाइण जी साज़िश करे रहियो आहे। भारत जी अॻिराई खे नज़र में रखंदे हिन साल इस्तेसाल जो ॾियारो गैर मामूली अहमियत अख्तियार करे वियो आहे। ऑपरेशन बनियाने मरसूस की शानदार कामयाबी पाकिस्तानी अवाम लाइ फ़ख्र जो सबब आहे। वज़ीर आज़म चयो त भारत वलायत कश्मीर जी आबादी ऐं सियासी ढांचो तब्दील करण की साज़िश करे रहियो आहे। इस्तेसाल जो ॾियारो भारती बरबरियत ऐं अमन दुश्मनी की यादि ॾियारे थो। भारत जो कश्मीरियुनि जे बुनियादी इंसानी हक़नि ऐं सुञाणप खां इनकार इलाक़ाई अदम इस्तेहकाम जो बुनियादी सबब आहे। हथियारबंद फ़ौज चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी, चीफ ऑफ नेवल स्टाफ ऐं चीफ ऑफ एयर स्टाफ तरफ़ां वलायत कश्मीर जे अवाम सां ॿधी जो इज़हार। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादत जी जिदोजहद जी हिमायत करे थी। कश्मीरियुनि जी जिदोजहद आलमी कानून ऐं सलामती काउंसिल जे ठहराव मूजिबि आहे। भारतीय सिक्योरिटी फोर्सिस जो वलायत कश्मीर ते कब्ज़ो आलमी उसूल जी भञ निकिरी आहे। कश्मीर के इस्तेसाल के ॾियारे ते हुर्रियत अॻवान यासीन मलिक की घरवारी मशाल मलिक की क़ायद अज़म की मज़ार ते हाज़िरी। मशाल मलिक जो चवणु आहे त भारत पाकिस्तान में दहशतगर्दी की कार्रवाई में मसरूफ़ आहे। भारत जंग में शहरी आबादी के निशानो बढ़ायो। कश्मीर की आज़ादी जिदोजहद में 5 अगस्त 2019 कारो ॾींहुं आहे। कश्मीरियुनि सां ॿधी जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं, तक़रीबूं ऐं सेमिनार मुनक़िद। कराची में सूबाई वज़ीर जी
कायदे आज़म की मज़ार ते हाज़िर नासिर शाह, सईद गनी ऐं ज़ुल्फ़िकार शाह जी अॻवानी में रैली कढी वई। सूबाई वज़ीरनि जो कश्मीरनि जी जिदोजहद खे भेटा पेश। इस्लामाबाद में परॾेही वज़ारत जी ऑफिस खां डी चौक ताईं रैली। परॾेही ऑफिस जे अमलदारनि ऐं अवाम जी वरियंग में शिरकत। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी वॾारल कश्मीर जी अवाम सां ॿधी जो इज़हार कयो वियो। वफ़ाक़ी सरकार अपोज़िशन खे 6वीं तरमीम ते ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। अचो असां सां गॾु वेहो ऐं ॿुधायो त इन तरमीम खे कीअं बहितर बणाइजे। असां काल्ह बि तयार हुआसीं, अॼु बि तयार आहियूं। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब। चवे थो माहौल गरम करण ऐं काग़ज़ फाड़ण सां मसइलो हल न थींदो, मसइलो ॻाल्हियुनि सां ई हल थींदो। एनएफसी अवार्ड ऐं 8वीं तरमीम ख़िलाफ़ साज़िश थियण पई वञे। नए एनएफसी अवार्ड में सूबनि जो हिसो 57.5% घटाए पियो वञे। पीपी अॻिमां रज़ा रब्बानी ख़बरदार करे छॾियो। संदसि चवण त सूबनि जो हिसो घटि थियो त 8वीं तरमीम जी भञकिड़ी हूंदी। मर्कज़ियत पसंद ज़हनियत 8वीं तरमीम खे कॾहिं बि क़बूल न कयो। मौजूदा एनएफसी अवार्ड 8वीं तरमीम खां अॻु जो आहे। गुज़िरियल 15 वरियनि खां वधीक अरसो गुज़री वञण बावजूदि एनएफसी अवार्ड न आयो आहे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर जो सूबनि ॾांहुं उमाड़ियल ख़त दुरुस्त न आहे। सामूंडी फ़ौज जे सरबराह खे तुर्किया जे आला अस्करी एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। एडमिरल नवीद अशरफ खे लेजेंड ऑफ मेरिट ऑफ दी तुर्क आर्म फोर्सेस सां नवाज़ियो वियो। ISPR मौजूदु तुर्क नेवल फोर्सेस जे हेडक्वार्टर आमद ते नेवल चीफ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। एडमिरल नवीद अशरफ जे तुर्क नेवल कमांडर सां मुलाक़ात, ॿितरफ़ी सामूंडी सहकार ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़यालनि जी ॾेवट। एडमिरल नवीद अशरफ जूं तुर्क बचाव वारे वज़ीर ऐं चीफ ऑफ जनरल स्टाफ सां बि मुलाक़ातूं। मैरीटाइम सिक्योरिटी, दिफ़ाई भाईवारी, गॾियल मश्क़ुनि ऐं तरबियती सलाहियतुनि खे हथी वठाइण ते ज़ोर। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ पारां इस्तांबुल नेवल शिपयार्ड जो दौरो। कोलचिक नेवल बेस दौरान नेवल चीफ पारां आबदोज़ जे तामीराती सलाहियतुनि जो मुशाहिदो। नेवल चीफ तुर्क नेवल ठिकाणनि जो दौरो कयो ऐं मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी मज़ार ते गुल बि रखिया। ISPR जो चवणु आहे त नेवल चीफ जो दौरो ॿिन्ही मुल्कनि जे सामूंडी सहकार खे हथी वठाईंदो। यूरोपीय यूनियन वफ़द जी सरबराह डॉक्टर ज़ीना क्विनका जी सदर आसिफ ज़रदारी सां अलविदाई मुलाक़ात। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान यूरोपीय यूनियन सां पंहिंजे घण रुखे लाॻापनि खे ख़ासि अहमियत ॾिए थो। पाकिस्तान ऐं यूरोपीय यूनियन जा मज़बूत लाॻापा ख़िते जे इस्तेहकाम ऐं आलमी सलामती में किरदारु अदा कंदा आहिनि। यूरोपीय यूनियन पाकिस्तान जे वॾनि वापारी ऐं सीड़पकार भाईवारनि में शामिल आहे। पाकिस्तान पाक यूरोपी स्ट्रेटेजिक इंगेजमेंट प्लान ते मुकमल अमल लाइ पुरज़म आहे। सदर तरफ़ां मुदो पूरो कंदड़ यूरोपीय यूनियन वफ़द जे सरबराह लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। मुस्लिम नून PTI MNA शेख वक़ास अकरम जी मेंबरशिप ख़त्म करण जी रिथ पेश करे छॾी। नून लीग जी सैदा नौशीन इफ्तिखार आर्टिकल 54 जी शिक 2 तहत रिथ ऐवान में पेश कई। क़ौमी असेंबली जे स्पीकर सदार अयाज़ सादिक़ वज़ाहत कंदे चयो त शेख वक़ास अकरम 40 ॾींहं खां लाॻीतो ऐवान मां गैर हाज़िर आहे। को मेंबर 40 ॾींहंनि ताईं गैर हाज़िर रहियो त को बि मेंबर सीट ख़ाली करार ॾियण जी रिथ आणे सघे थो। रिथ मंज़ूर थियण जी सूरत में सीट ख़ाली करार ॾिनी वेंदी। सिंध हुकूमत जो लेबर फंड जे गैर मुंसिफ़ाणी विर्छ ते वज़ीर आज़म खे ख़दशनि जो इज़हार। 53 सालनि में FBI लेबर फंड मां 350 अरब रुपया गॾु कया। सिंध खे रुगो 22 अरब 50 करोड़ रुपया ॾिना विया। वर्कर्स वेलफेयर फंड इस्लामाबाद जे इजलास में एतराज़ उथारियो त सिंध सां नाइंसाफ़ी कई वई आहे। सेक्रेटरी लेबर रफ़ीक कुरैशी जी सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड इजलास में ब्रीफिंग। इजलास में वर्कर्स वेलफेयर बोर्ड जे हेड ऑफिस जी ख़रीदारी ऐं डिजिटलाइज़ेशन जी मंज़ूरी ॾिनी वई। 10,000 औरत मज़दूरनि खे ई-बाइक फ़राहम करण जी स्कीम मंज़ूर। सनअती मज़दूरनि में सिलाई मशीनूं विराइण जी स्कीम बि मंज़ूर कई वई। डेथ ग्रांट जी रक़म 7 मां वधाए 10 लख ऐं शादी ग्रांट जी रक़म 3 मां वधाए 5 लख करण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत जो खंडी चांवरनि जो ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ ब्रेकडाउन। ब्यूरो ऑफ सप्लाई प्राइस टीम कोरंगी में कार्रवाई करे खंड ऐं चांवरनि जूं 13,000 बोरियूं हथु करे वरितियूं। असिस्टेंट डायरेक्टर जो चवणु आहे त हिकु अनरजिस्टर्ड गोदाम मां खंड जूं 4,000 बोरियूं ऐं चांवरनि जूं 9,000 बोरियूं हथु कयूं वियूं आहिनि।
गमत में घर अंदर औरत कत्ल, सदस्य मुड़ुस बेहोशी जी हालत में रज़ा कॉलोनी में मजीदा खे रोटा हणी कत्ल कयो वियो। संदसि मुड़ुस मिसरी खान बेहोशी जी हालत में मिलियो। पुलिस लाश नौजवान के अस्पताल मुंतकिल कयो। रात पुलिस एहलकार माजिद रिग साथियुनि सां गॾिजी घरवारी खे स्रोटा हणण बाद मुटाडी कत्ल ऐं मुंह खे ज़ख़्मी कयो। पसंद जी शादी करण ते घरवारी जा माइट नाराज़ हुआ। मक़तूला जे मुड़ुस जो होश में अचण बाद बयान। वावड़ो वेझो मुड़ुस तां ज़ाल क़त्ल। रंगपुर में अरबेलो कोच बंदूक जा फायर करे पंहिंजी घरवारी अलाह बचाई कोच खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार मौक़े तां फरार। पुलिस मौजूदु वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। मली जे शाह लतीफ़ थाणेदार नौजवान जे क़त्ल वारे वाक़े बाद SHO वॾे मुंशी समेत 4 ॼणा गिरफ़्तार। रात देर सां शाह लतीफ़ थाणे पुलिस में एहलकार ऐं 2 सिक्योरिटी गार्ड्स फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। SSP मलीर नौजवान जे क़त्ल जो नोटिस वरितो। SHO सदरदीन मीराणी, वॾो मुंशी सलीम, आतिफ़ ऐं शाहज़ेब गिरफ़्तार। केस दाख़िल। SSP मलीर जो चवण जवाबदारनि आतिफ़ ऐं शाहज़ेब नौजवान खे थाणे ते आणे क़त्ल कयो। ॿई जवाबदार SHO जे स्पेशल पार्टी जा हिसो हुआ। जवाबदारनि जो SHO सदरदीन मीराणी ऐं पुलिस कांस्टेबल फयाज़ सां राब्तो हो। हैदराबाद में नंढे भाउ खे क़त्ल कंदड़ जवाबदार खे फाही जी सज़ा। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट ॾोह साबित थियण ते जवाबदार जावेद मलिक खे 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। 2022 में हाली रोड वारे इलाइक़े में जवाबदार मामूली ॻाल्हि तां नंढे भाउ यार मोहम्मद खे छुरियूं हणी क़त्ल कयो हो। डरकी में ट्रालर जो टायर निकिरण सबब नीगर मथां चढ़ी वियो। 2 नीगर थॾे ते फौत। ॻोठ हाफ़िज़ सुलेमान वटि तेज़ रफ़्तार ट्रालर जो निकितल टायर रोड भरिसां रांदि खेॾंदड़ 7 वरियनि जे ज़ुल्फ़कार ऐं 10 वरियनि जे शहबाज़ मथां चढ़ी वियो। लाश घर पहुचण ते कोन्हा। पाकिस्तान यूक्रेन जे सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की जो यूक्रेन रूस जंग में पाकिस्तानियुनि जी शिरकत जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो। यूक्रेन खां वज़ाहत तलब। वॾे ऑफिस जे बयान में चयो वियो त यूक्रेनी अख़्तियारियुनि पंहिंजी दावा जे हवाले सां के तस्दीक जोगा सबूत फ़राहम न कया ऐं न ई बाज़ाब्ता तौर ते आगाह कयो। यूक्रेनी अख़्तियारियुनि खां मामले ते वज़ाहत तलब कई वेंदी। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे उसूलनि मूजिबि ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी ज़रिए यूक्रेन तकरार जे पुरअमन हल लाइ पंहिंजे अज़म जो वर्झाव करे थो।